दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाणे जेको आहे सोढल ताईं पुॼण जे लाइ हर को ज़ोर लाहींदो। राइज़नि वारा अलॻि ऐं होॾो मंसूर खान जा माण्हू अलॻि ऐं मुराद वारा उहे कोशिश में लॻा पिया आहिनि सोढल किथे आहे। हाणे टे धुरियूं ॻोल्हींदियूं त सभ खां पहिरियां असांखे सोढल हथे अचे त ऐं सोढल खे पूरो करे छॾियऊं ऐं इहो सॼो शक जीअं हलियो वञे मुराद ते। ऐं मुराद जेको आहे वरी उहो पंहिंजे मतिलबु चाचे खे सफ़ाइयूं ॾींदो रहिजी वञे त मूं सोढल खे नाहे मारियो। अहिड़े हिसाब सां सभई धुरियूं इहे कोशिशूं कंदियूं। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त जेको अली खान ज़ख़्मी थियो आहे इहो इस्पताल में अॻे एपिसोड में तव्हांखे ॾेखारींदा इस्पताल वञी पुॼंदो ऐं इस्पताल में जेको आहे न बची वेंदो, मरदो नाहे। ऐं घणो कर इन खे मंसूर खान जा ऐं जेको आहे ॻोठ वारा आहिनि माण्हू जेका आहिनि उहे बचाए वठंदा आहिनि, खणी वेंदा आहिनि। ऐं हाशिम ख़ुशि हूंदो आहे त मां पूरो करे आयो आहियां अली खान खे। बहरहाल हू जेका हिकिड़ी गोली हणी निकिरी ईंदो आहे उन में हुनखे बाहि में लॻंदी आहे गोली, तंहिंमें अली खान जेको आहे बची वेंदो आहे। ऐं मुराद एॾो गुस्सो कंदो आहे ऐं मुराद जो शक मंसूर खान ॾे बि वेंदो आहे, पर घणो कर उनजो शक राज़नि वारनि ॾे हलियो वेंदो आहे त इन्हनि असांखां पलांदो वरितो आहे, असां उन्हनि खे उन्हनि जी जेको आहे गुलपरी न ॾिनीसीं, इन जे करे उन्हनि मुंहिंजे भाउ ते हमिलो कयो आहे। ऐं जेको राज़नि वारा परेशान थींदा असां त हमिलो नाहे कयो, कंहिं कयो आहे, उहो वरी मंसूर खान जे मथां शक कंदा अहिड़े हिसाब सां।